नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त फरीदाबाद भरिसां ॻोठ हाई स्कूल क़ाइम जतोई पारां यौम दिफ़ा पाकिस्तान पुरवकार तक़रीब थी गुज़री है, जंहिंमें तालुका एजुकेशन ऑफिसर एलिमेंट्री ऐं सेकेंडरी महड़ एजाज़ अली हालो ख़सूसी शिरकत कई, जंहिंमें कुर्बान अली मैसर, सीनियर सुपरवाइज़र काशिफ अली, स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि भरपूर शिरकत कई है। प्रोग्राम में स्कूल जे हेड मास्टर ऐं हैंड्स तरफ़ां मुक़रर थियल स्कूल जे कोआर्डिनेटर शेर ज़ादो जतोई पारां मल्हायो। कारवाई साईं पुनल खोसो ऐं जिन गॾिजाणी हलाई। प्रोग्राम में क़ौमी गीत, मिली नगमा, गीत, दुआ ऐं टेबलोज़ पेश कया विया। 250 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दाणी शिरकत कई। सुबुह जो 9 बजे खां 1 बजे ताईं प्रोग्राम जारी रहियो। तक़रीब में हिसो वठंदड़ ॿारनि में चीफ गेस्ट एजाज़ अली हालो 2000 रुपया रोक इनाम विराया। प्रोग्राम खे एजाज़ अली हालो, डॉक्टर बरकत अली जतोई जिन तक़रीरूं कयूं, जिन मुल्की दिफ़ा सलामती इदारनि जो तक़दुस ऐं ॿारनि में शील्ड, मिडल, रोक इनाम, पेंसिलूं पिण विरायूं वयूं। मुल्क लाइ कुर्बानियों ॾींदड़ शहीद जवाननि खे पिण सलामी ॾिनी वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।